अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। भटशाह सिंध जे महान कवि शेख हयात जी 24वीं वरसी मल्हाई वई। कराड़ कप ते शेख हयात जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादरूं चाढ़े वरसी तक़रीब मुनक़िद कई वई। सकाफ़त खाते जे अमलदारनि शेख हयात यादगार कमेटी जे चेयरमैन गागन दास, सिंधी ॿोली अथॉरिटी समेत अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वियूं। सकाफ़त खाते जे मैनेजिंग डायरेक्टर शेर मोहम्मद महर, डिप्टी डायरेक्टर रहमतुल्लाह राजड़, जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, नसीर मिर्ज़ा, दीवान गागन दास, ताज जोयो, नूर सिंधी, मदद अली सिंधी, मोहम्मद अली मांझी, अदल सुमरो, मोहसन जोयो ऐं ॿियनि पारां शेख हयात जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं वियूं ऐं लफ़्ज़नि जी भेट पेश कई वई। वरसी मौक़े ते सकाफ़त खाते ऐं शेख हयात यादगार कमेटी तरफ़ां कराड़ किनारे मुनक़िद कयल राग रंग ऐं मुशाइरे जी महफ़िल में अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, फ़नकारनि तरफ़ां सिंध जे महान कवि शेख हयात खे 24वीं वरसी ते शानदार भेटा पेश कई वई। कंडियारो शहर जा मसइला हल न थियण ख़िलाफ़ सिंध एक्शन यूथ कमेटी पारां सिंधू नवाज़ गांगरो, ज़ैन सियाल, वक़ार अली ऐं ॿियनि पारां नेशनल प्रेस क्लब कंडियारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो वियो त कंडियारो शहर जा मसइला वधी विया आहिनि। करोड़ें रुपया बजटूं हुजण बावजूदि शहर जी हालत बहितर न थी सघी आहे। ऑफिसर रुॻो करप्शन करण में पूरा आहिनि। शहर में पब्लिक लाइब्रेरी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। इस्पताल पिणु मसइलनि जो शिकार बणियल आहे। कंडियारो जो इस्पताल रेफर सेंटर बणियल आहे। इस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं नथियूं मिलनि। शहर में कब्ज़ा थी रहिया आहिनि। स्कूल जूं इमारतूं ज़बून थी वियूं आहिनि। केतिरा ई स्कूल बंदि पियल आहिनि। हिननि जो चवणु हो त पुलिस ग़रीब माण्हुनि खे तंग करे रही आहे। चूंडियल नुमाइंदा मसइलनि खे हल करण बदिरां ख़ामोश बणियल आहिनि। कंडियारो जे आबादगारनि खे ज़री बहान न पियो ॾिनो वञे। पब्लिक लाइब्रेरी जे मसइलनि खे हल करण लाइ नौजवाननि पारां काफ़ी भेरा एहतजाज कयो वियो आहे, पर लाइब्रेरी जो मसइलो हल न थी सघियो आहे। जेकॾहिं शहर जा समूरा मसइला हल न थिया त भरपूर नमूने तहरीक हलाई वेंदी। केटी बंदर जे मेनशहरा नेशनल हाईवे ॻाढ़ो टू केटी बंदर पुल राणा मोरी ज़बून हाल हुअण सबबि वज़न वारी ट्रक गुज़रंदे पुल धमाके सां ढही पई, जंहिं सबबि केटी बंदर जो आसपास जे ॻोठनि बघाण, ॻाढ़ो, कराची, ठटो समेत समूरनि शहरनि सां ज़मीन राब्तो कटिजी वियो आहे। जंहिं सबबि कमनि सां कराची वेंदड़ माण्हू परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन ई सिलसिले में रहवासियुनि नाथू गगो, पीर उमर शाह, रमज़ान घुमण ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल केतिरे वक़्त खां पुल जे हवाले सां असां डीसी ठटो ऐं चूंडियल नुमाइंदनि ॾाढो तायो आहे, पर नोटिस न वरितो ऐं पुल धमाके सां ढही पई आहे, जंहिं सबबि साहिली पट्टी जे माण्हुनि खे वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि तक जे MPA खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द पुल ठहिराए ॾिनी वञे। मटियारी में सिंध मरी इताद पारां प्रेस क्लब आॾो बहिराणी पुलिस जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन ई मौक़े ते एहतजाज कंदे वाहिद जान मरी, आवाज़ हक़ इतिहाद जे चेयरमैन पीर अली शेर सरहंदी, शेर मरी, ज़हीर मरी ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त SHO असांजे सिंध मरी इताद सिंध जे अॻवान रईस गुलाम अहमद मरी समेत 27 ॼणनि ख़िलाफ़ भाण जी माफ़िया डीलरनि जी मिली भगत सां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मुज़ाहिरीन चयो त रईस गुलाम अहमद मरी ऐं ॿियनि मक़ामी आबादगारनि पारां भाण जी खोट ख़िलाफ़ भाण जे डीलरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो हो, जंहिं खां पोइ बहिराणी पुलिस डीलरनि सां मिली भगत करे एहतजाज कंदड़ 27 ॼणनि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मुज़ाहिरीन IG सिंध, SSP सांगण ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते आबादगारनि ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ी FIR जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए FIR ख़तमु कई वञे। लाड़काणे में बदअमनी जी बाज़ार गरम बणियल, चोरनि तर तपाए छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं शहर जे रहमतपुर थाणे जे हद में दुकान ते नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद चढ़ाई करे दुकान मालिक खे यरगमाल बणाए लखें रुपया फुर करे फ़रार थी विया। अहिड़े वाक़े जो इतला मुतासिर दुकान मालिक तरफ़ां हद जे थाणे ते ॾिनो वियो, पर पुलिस फ़ौरन ख़िलाफ़ कख भञी बीणो न कयो। इन हवाले सां मुतासिर दुकान मालिक गुलाम नबी खोखर साफ़ियुनि खे ॿुधायो त मां पंहिंजे दुकान ते वेठो हुयसि त नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद दुकान ते चढ़ाई करे 7 लख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन मूंखां फुर करे फ़रार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो इतला हद जे थाणे ते ॾिनो आहे, पर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची सखणा दिलासा ॾेई वापसि हली वई आहे। हिन IG सिंध ऐं ॿियनि अमलदारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी फुर कयल रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।